हिंगोजा में बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न मल्हायो वियो। इन हवाले सां पेश आहे अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट। मौजूद आहियूं 12 रबीउल अवल जे हवाले सां। अचो त रैली में जेके अॻवान आहिनि 12 रबीउल अवल जे हवाले सां आमद रसूल जे सिलसिले में रैली कढी विया हुआसीं। मौजूद आहियूं अॻवाननि सां। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे टाइम न्यूज़ पंहिंजा वीचार कीअं था वञनि। ॾींहं वारी ख़ुशी जेका हुआ उहा तमामु ख़ुशियुनि खां आला तर ख़ुशी आहे। जेके बि जहान में रब ख़ुशियूं अता कयूं आहिनि उहे सदके रसूल अल्लाह जे कयूं आहिनि ऐं अल्लाह जे महबूब जे आमद जे ख़ुशी में नंढो वॾो पोड़ो पको ख़ुशि आहे, झूमे पियो। अॼोको ॾियारो तमामु बहितरीनु आहे। मां पाण पंजाब मां आयो आहियां मल्हाइण जे लाइ। आर्मीअ में हूंदो आहियां ऐं माशाअल्लाह तमामु घणी ख़ुशी पई। मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा बि शामिल आहिनि, न्याणियूं पुट सभई ॿाहिरि बि तमामु रैली में शामिल आहिनि। एतिरी ख़ुशी आहे जो मूंखे पंहिंजो पुट ॼमे उन खां वधीक हीअ ख़ुशी आहे। ईदुनि खां वधीक ईद आहे, हिन खां वधीक का ईद बि कोन्हे। जीअं त हीअ मिलादुल नबी मुबारक अलाह सां हीअ ख़ुदि पाण मल्हाई आहे त असां केरु थींदा आहियूं हिन मल्हाइण वारा ऐं असां मल्हाईंदासीं ऐं हीअ ख़ुशी कंदासीं। जीअं त असांखे हिन मिलादुल नबीअ ते ॾाढी ख़ुशी आहे, जीअं त असां तव्हांखे बि करणु घुरिजे ऐं असां कंदा रहंदासीं ऐं मिलादुल नबी मुबारक सभिनी खां हुजे। नबी आहे उनजी ख़ुशी जो ॾींहुं आहे, वधि में वधि ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां मुस्लमान किथां आया आहियो? असां ॻोठ वाटिया खां रैलीअ सां गॾु आया आहियूं। सरकार बुलाते हैं साईं मुंहिंजा। जीअं त असांजो ई वॾे में वॾो ईद जो ॾियारो आहे, असांजे महबूब आका दो जहां जे विलादत जो ॾियारो आहे जेको असां वॾे जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हर साल असां ॻोठ वाटियुनि मां रैली कढंदा आहियूं जेका हिंगोरजन में जेको आहे वॾी रैलीअ सां गॾिबी आहे ऐं असां हीअ ॾींहुं तमामु वॾे शान शौक़त सां मल्हाईंदा आहियूं। ईद खां वधीक असांजा नंढड़ा वॾा सभु ख़ुशियूं कंदा आहिनि ऐं सोढ़े हबीब जे शान में नारा हणंदा आहिनि, नारा रिसालत हणंदा आहिनि ऐं मिलाद कंदा आहिनि ऐं मिलाद जे जश्न जी ख़ुशीअ में तमामु घणा गीत ॻाईंदा आहिनि ऐं नारा लॻाईंदा आहिनि। इहो ॾींहुं जेको आहे भलारो ॾींहुं आहे, इन ॾींहं ते शरफ़ आहे असांजे मदीना वारे साईं जो। असां इन जे लाइ वॾी ख़ुशियूं रैलियूं जंहिंजे लाइ महबूब अल्लाह इहा काइनात ठाही उहो महबूब अल्लाह तबारक व तआला असांखे ॾिनो। अॼु उन महबूब जे विलादत जो ॾियारो आहे जेको असां तमामु ख़ुशि ऐं पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। असां ही जेके बि सभु नंढा वॾा थिया आहियूं आका जे मिलाद जे ख़ुशीअ में गॾु थिया आहियूं। सभु पंहिंजा रोज़गार कारोबार बंदि करे हिन आका जे मिलाद जे रैलीअ में आया आहिनि ऐं हिननि खे तमामु घणी ख़ुशी आहे जो असांजो प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾिहाड़े ते आमद थी। आशिकान रसूल जे सिलसिले में जेका रैली कढी हुई उते जेके अॻवान आहिनि उन्हनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। हिननि जो चवणु हुयो त हर साल असां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं 12 रबीउल अवल आमद रसूल जे सिलसिले में। ऐं हितां जेके ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया हुआ। जॾहिं त रैली मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी, मच्छर चौक खां थींदी जेका प्रेस क्लब ताईं रैली ख़तमु कई हुई। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।